जय झूलेलाल दोस्तों। थदरी माता जी कथा कीअं कजे यानी शीतला माता जी कथा, उन्हनि जो भॼन, स्तुति, अखड़ियूं कीअं पूजजन, चुल्ह कीअं ठाहिजे, ये सभु ॻाल्हियूं मां तव्हांखे ॿुधाईंदसि। वीडियो एंड ताईं ज़रूर ॾिसजो। पसंदि अचेव त लाइक शेयर और सब्सक्राइब ज़रूर कजो। जय झूलेलाल दोस्तों, मां मुस्कान आहूजा और तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का सिंधी ते। इहो उहो चैनल आहे जंहिं ते सिंधियत सां रिलेटेड सभु वीडियोस मां अपलोड कंदी आहियां, चाहे उहो सिंधी खाधो हुजे, सिंधी ट्रेडिशन हुजे, सिंधी कल्चर हुजे। हिकु हिकु वीडियो मुंहिंजे चैनल ते अवेलेबल आहे, त तव्हां ज़रूर ॾिसजो और पंहिंजे माइटनि और दोस्तनि ताईं इहो वीडियो ज़रूर पहुचाइजो त हुनर मुस्कान का चैनल ते इहे वीडियोस अवेलेबल आहिनि। अचो त वीडियो शुरू था कयूं पिया। थदड़ी मतलब शीतला माता जी पूजा, जंहिंमें असां थधो खाधो खाईंदा आहियूं। हिकु ॾींहुं पहिरियों थधो खाधो ठाहे रखंदा आहियूं और ॿिए ॾींहं ते उहो खाईंदा आहियूं, जंहिंमें असां लोलो, कोकियूं, सतपुड़ा, तरियल भाॼियूं, सुकियूं भाॼियूं, उन सां गॾु पालक, ॾही वड़ा, खटो भत, इहे सभु शयूं खाईंदा आहियूं। और इन्हनि सभिनी जी रेसिपी जेका आहे मुंहिंजे चैनल ते मां अपलोड कई आहे, तव्हां सर्च कंदव मिली वेंदव, त ज़रूर चेक कजो। जीअं मां ॿुधायोमांव, टीजड़ीअ खां हिकु ॾींहुं पहिरियों असां खाधो ठाहे रखंदा आहियूं, जंहिंमें लोलो कोकी इहे सभु त हूंदो आहे। उन सां गॾु ॾही, रबड़ी इहे ज़रूर हूंदा आहिनि और गॾु मखण, जेके माता खे चाढ़बा आहिनि। त ॾही बि राति जो असां ॼमाए रखंदा आहियूं ऐं सुबुह जो अखड़ियूं पूॼन कंदा आहियूं। पर राति जो जेॾी महिल असांजो सॼो खाधो तयारु थी वेंदो आहे, लोला, कोकियूं, सभु भाॼियूं वग़ैरह तयारु थी वेंदियूं आहिनि, त असां चुल्ह खे ठारींदा आहियूं। त अॼु मां पहिरियों तव्हांखे ॿुधाईंदसि चुल्ह खे कीअं ठाहिजे। त सॼो खाधो तयारु थी वञण खां पोइ थले खे यानी प्लेटफॉर्म खे सॼो साफ़ करे वठंदासीं। और जंहिंमां असां गुड़ मां लोला पचाया हुआसीं, त उन मां थोरो सो जेको गुड़ जो पाणी आहे उन में खीर मिलाइणो आहे। ॾिसो, इहो उहो ई बासण आहे जंहिंमें मां लोले जो अटो ॻोयो हो। इहो असां हिकु कटोरे में कढी रखंदासीं। हाणे गैस खे साफ़ करे वठंदासीं। खाधे पचाइण खां पोइ सॼी गैस ख़राब थी वेंदी आहे, त उनखे साफ़ करे वठंदासीं। और हिन ते जल जो जेको गुड़ ऐं खीर जो पाणी ठाहियो होसीं उन जो छंडो हणणो आहे। उन खां पोइ असां विझंदासीं कचा चांवर, तिल कणंदासीं, सिंदूर जो टिको। जिन बासणनि में असां रोटी ठाही हुईसीं, जीअं तओ, तए खे रखंदासीं, धोइणो न आहे। जंहिंमें असां पचायोसीं उहो ई तओ रखंदासीं असां। बासण जिन में अटो ॻोयो, चकलो, वेलण, इहे सभु जेके बर्तन आहिनि असां नेक्स्ट डे ते इस्तेमालु न कंदा आहियूं, ना ई या गैस ॿारींदा आहियूं। इन ते बि छंडो हणंदासीं, पहिरियों जल जो, उन खां पोइ गुड़ ऐं खीर जो। इन खां पोइ जेॾी महिल असां लोला पचाया हुआसीं, त 3 लोला जेके आहिनि पूॼा जा नंढा नंढा ठाहिबा आहिनि। हिकिड़ो हिते गैस ते रखिबो आहे, हिकिड़ो मंदर में, और हिकिड़ो न्याणीअ खे ॾिबो आहे। थोरा सा चांवर और सिंदूर जो टिको हणंदासीं। और इहो असां हिते सॼी राति गैस ते ई रहण ॾींदासीं। गॾु इहो पाणी बि रखी छॾींदासीं। सॼी राति इहो रखिणो आहे। ॿिए ॾींहुं सुबुह जो इहा पहिरियों असां दरिया परवान कंदासीं। लोलो, गुड़ ऐं खंड जो पाणी ऐं चांवर ई जेके असां पूॼा में विधासीं, इन्हनि खे असां दरिया परवान कंदासीं। बासण हितां हटाए छॾींदासीं ऐं धोइण में विझंदासीं। पर यादि रहे, इहे बासण असांखे इस्तेमालु न करणा आहिनि, न त तव्हां इहे बासण हिते ई रहण ॾिजो। और सनानु करे पाणी खणी ईंदासीं लोटे में भरे करे। सनानु करण महिल 6 लोटा पंहिंजे मथां विझणा आहिनि और 1 लोटो भरे करे लास्ट वारो गैस ते रखिणो आहे। इहो थधो पाणी हूंदो आहे। इन ॾींहुं असां तेल, साबुण और गरम पाणी जो इस्तेमालु बिल्कुलु न कंदा आहियूं सनान महिल। इहो कलश जो लोटो, जंहिंसां अॻियां असां पूॼा कंदासीं, त इहो पाणी इस्तेमालु कंदासीं उन में असां। जीअं मां ॿुधायांव, 6 लोटा पंहिंजे मथां विझणा आहिनि और 7हों लोटो जेको आहे उहो गैस ते रखिणो आहे। जेको लोला पचाईंदो आहे उहो इहा पूॼा कंदो आहे। कलश ते असां हणंदासीं तिलक, सिंदूर जो तिलक हणणो आहे। हिन तरह लाइनियूं कढंदासीं 5, के 4 बि कढंदा आहिनि, पूरब, पश्चिम, उत्तर, दक्षिण, 4 ईअं लाइनियूं कढंदा आहिनि। और जेके अखड़ियूं आहिनि, अखड़ियुनि ते असां हणंदासीं तिलक। अखड़ियुनि जी पूॼा करे रहिया आहियूं घर में। और साॻी अखड़ियुनि जी पूॼा मंदर में कीअं कजे, उन जो वीडियो मां अपलोड कयो आहे। कुझु पार्ट मां हिन वीडियो में बि विझंदसि, त ज़रूर चेक कजो। और राति जो जेॾी महिल असां लोला पचाए खयासीं, लास्ट में छोला बि पुसाए रखंदा आहियूं। छोलनि सां असां पूॼा कंदा आहियूं। त पहिरियों अखड़ियूं खयूं आहिनि, ॿियो छोला, और 3हों लोटो खयो आहे, जंहिंमें जल जेको सनानु करे 7हों लोटो भरे आयमि।
इन्हनि टिनी शयुनि जो इस्तेमालु कंदासीं। हाणे असां पूॼा में त पहिरियों सभिनी खां पहिरियों 3 अखड़ियूं जेके आहिनि असां हथ में खणंदासीं और उन सां गॾु खणंदासीं असां 11 छोला। के 7 खणंदा आहिनि, के 9 और के 11। त असांजे घर में 11 छोला खणंदा आहिनि, त हिते मां 11 छोला खणी रही आहियां। गॾु विझंदासीं असां ॾही। जीअं मां चयोमांव माता खे ॾही ॾाढी प्रिय आहे, पूॼा में बि हिन जो इस्तेमालु थींदो आहे। त ॾही हणंदासीं थोरी अखड़ियुनि ते और जेको जल भरियोसीं असां उन मां असां छंडो हणंदासीं हिन ते। 1 सेर 2 सेर 3 सेर 4 लाखड़ो साखड़ो नंढी माई वॾी माई लंघे पई पार, देवी रानी तूं थधो कर ठार। ईअं असांखे 3 दफ़ा चवणो आहे, पहिरियों खाॿे हथ में, पोइ साॼे हथ में, वरी पोइ खाॿे हथ में। और हर दफ़े असां 3 अखड़ियूं खणंदासीं। इन में हिकु ॿी वर्डिंग आहे जंहिंमें चवंदा आहिनि 1 सेर 2 सेर 3 सेर 4 लाखड़ो साखड़ो नंढी माई वॾी माई पुटड़ा पोटड़ा भाइरा उब पेरो कुब पेरो सभु लंघे पिया पार, देवी रानी तूं थधो कर ठार। ये ॾिसो मां ॿियों दफ़ो इहो खयमि, हाणे 3 दफ़ो वरी खणंदासीं असां। ईअं 3 दफ़ा करण खां पोइ ये अखड़ियूं जेके आहिनि, अगरि तव्हां घर में पूॼा करे रहिया आहियो त ये अखड़ियूं असां घर में गैस ते रखंदासीं। शाम ताईं रखणियूं आहिनि। पहिरियों लोटो रखंदासीं ऐं उन जे मथां अखड़ियूं ऐं छोला जेके असां पूॼा आहिनि उहे रखंदासीं। और मंदर में अगरि असां कयूं था पिया पूॼा वञी करे त ये अखड़ियूं मंदर में खणी वञिबियूं आहिनि और उते चाढ़बियूं आहिनि। कुझु घरनि में अखड़ियूं पूॼन घर में थींदो आहे ऐं कुझु घरनि में वरी अखड़ियूं पूॼन मंदर में कंदा आहिनि, जिते कथा ॿुधण वेंदा आहिनि। त जेॾी महिल कथा ॿुधण वञिजे त जेका असां रोटी कई हुईसीं 1 ॾींहुं पहिरियों थधो खाधो, उहा सॼी थाली ठाहे करे मंदर में खणी वञिबी आहे ऐं उते अखड़ियूं पूॼन कबो आहे। अचो त मां उहो बि तव्हांखे ॿुधायां थी पई। त उहो मंदर में खणी वञिजे, उते पूॼा ॿुधजे और इन्हनि अखड़ियुनि जी पूॼा कबी आहे। ॾिसो विच में हिकु मटको आहे जंहिंमें पाणी भरियल हूंदो आहे। इन कटोरीअ में पहिरियों अखड़ियूं रखबियूं आहिनि। उन सां गॾु इन में शीतला माता जो लॉकेट रखिणो आहे। इन तरह हूंदो आहे इहो। तिलक लॻाइबो आहे। छोला विझंदासीं, गॾु ॾही ऐं खीर बि विझिबो आहे इन में। और उन खां पोइ पूॼा चालू कबी आहे। पूॼा करण महिल हथ में के अखड़ियूं खणंदा आहिनि, के छोला खणंदा आहिनि और के अखड़ियूं ऐं छोला ॿई गॾु बि खणंदा आहिनि। हिते असांखे पुष्पा आंटी पूॼा कराए रहिया आहिनि। त हथ में 2-2 छोला खणंदा सभु, के 2 छोला खणंदा आहिनि, के 11 छोला खणंदा आहिनि। पहिरियों साॼे हथ में खणणो आहे, पोइ खाॿे में, वरी साॼे में, ईअं 3 दफ़ा करिणो आहे। हथ में छोला खणंदासीं और ॾिसो हिन तरह चवणो आहे 1 सेर 2 सेर 3 सेर 4 नंढी माई वॾी माई लाखड़ो साखड़ो पुट पोटा भाइजा बसरो पुटरो लॻे पियो पार, देवी रानी जय माता और शीतला माता की जय। ईअं चई करे हर टाइम छोला जेके आहिनि असांखे उन कटोरे में विझणा आहिनि। हाणे ॿियों दफ़ो इहो हथ में छोला खणणा आहिनि। हाणे खाॿे हथ में खणंदासीं और वापसि चवंदासीं 1 सेर 2 सेर 3 सेर 4 लाखड़ो साखड़ो नंढी माई वॾी माई पुटड़ा पोटड़ा भाइरा बाटरिया उब सिरो कुब सिरो लंघे पियो पार, देवी रानी तूं ही आधार। ईअं चवण खां पोइ छोला जेके आहिनि कटोरे में विझणा आहिनि। ईअं 3 दफ़ा कंदासीं। इन मटके खे पकड़े करे सभु चवंदा शीतला माता गेरड़ो रे गेरड़ो, शीतला माता गेरड़ो रे गेरड़ो। माता खे लोॾो स्तुति और गेरड़ो गेरड़ो जेको आहे इहो घर में बि करिणो आहे। मां हिते मंदर जो ॾेखारे रही आहियां। नंढड़ी सी मटकी या दिलड़ी खणी करे इहो घर में बि कबो आहे या लोटे में कजे। अचो त थदड़ी माता जी कथा शुरू था कयूं पिया। इहा 1 दफ़े जी पुरानी ॻाल्हि आहे। 1 दफ़ो माता शीतला सोचियो त मूंखे धरतीअ ते केरु मञींदो आहे
ऐं पुॼींदो आहे त माता हिकु गांव में ॿुढी औरत जे रूप में आई ऐं अची ॾिठाई त हिते हिन जो को बि मंदिर कोन हो। माता शीतला उन गांव में घुमी रही हुई त कंहिं हिकु घर मां चांवरनि जो गरम पाणी फिटी कयो जेको माता जे मथां किरी पियो। माता जे शरीर ते फूकणा थी पिया ऐं माता खे जलन थियण लॻी। माता पीड़ा में हिते उते घुमी रही हुई। हिकु कुंभारनि जेका मिटीअ जा मटका ठाहींदी हुई उन ॾिठो त हिकु ॿुढी औरत जेका जली वई आहे उन जे शरीर ते फूकणा थी पिया आहिनि, उहा सही नथी सघे। हिन अम्मा खे सॾु करे चयो, अम्मा हिते अची वेह त मां तुंहिंजे मथां थधो पाणी थी विझाएं। हीअ अंदरि मटको खणी आई ऐं माता जे मथां पाणी विधो ऐं चयाईंसि, अम्मा मुंहिंजे घर में रोट आहे जेको राति वारो आहे ऐं उन सां गॾु रबड़ी ऐं ॾही बि आहे, मां उहा ॾियां थी तोखे खाइण जे लाइ। थधी ॾही रबड़ी ऐं राति वारो रोट खाई करे पोइ अम्मा खे ॾाढो आराम आयो ऐं जलन बि घटि थियण लॻसि। पोइ कुंभारनि चयुसि, अम्मा वे त वार लसाड़े चोटी कयाईं। जीअं हीअ कुंभारनि फणोटे सां वार लसारण लॻी त कुंभारनि ॾिठो त अम्मा जे मथे ते हिकु अखि आहे। इहा ॾिसी हीअ ॾकी भॼण लॻी। अम्मा चयुसि, पुट भॼ न, ॾक न, मां भूत न आहियां न मां प्रेत आहियां, मां माता शीतला आहियां। इहो चई करे पंहिंजे असली रूप में अची वई। चैन भुजाउनि वारी हीरनि जवाहरातुनि सां सजियल ऐं सुहिणो मुटुक पातल हुयसि। कुंभारनि माता खे विहारण लाइ जॻह ॻोल्हे रही हुई। माता खे चयाईं त मां ग़रीब आहियां, मुंहिंजे घर में विहारण लाइ आसन बि कान्हे, तव्हांखे किथे विहारियां। तॾहिं माता कुंभारनि जे घर में बीठल हिकु गॾह ते वेठी, हिकु हथ में ॿुहारी ऐं ॿिए हथ में मटको खयों। ॿुहारीअ सां माता हिन जे घर जी सॼी दरिद्रता ऐं ग़रीबीअ खे मेड़े मटके में विझी फिटी कयो। माता चयो त मां तोमां ॾाढी ख़ुशि थी आहियां, तो मूंखे थाधल पहुचाई आहे, तोखे जेको घुरणो आहे घुर। कुंभारनि चयुसि, जीअं अॼु मुंहिंजे घर जी दरिद्रता दूर थी आहे, तीअं जेको बि तव्हांखे भक्ति भाव सां थधो जल ॾही ऐं पारूथो खाधो चाढ़ींदो उन जे घर जी सॼी दरिद्रता दूर थी वञे। सुहागणियुनि जा सुहाग सलामत रहनि, उन्हनि जे गोद हमेशह भरियल हुजे, धंधे वापार में हमेशह बरकत हुजे। माता इहो ॿुधी चयुसि, तथास्तु। जेको बि थधिड़ीअ ॾींहुं व्रत रखंदो, थधो खाधो माता ते चाढ़ींदो, पाण बि खाईंदो, कथा ॿुधंदो त उन्हनि जूं सभु मुरादूं पूरियूं थींदियूं। बोलो शीतला माता की जय। अहिड़े नमूने हिकु ॿी बि कथा प्रसिद्ध आहे जंहिंमें थधो खाधो न खाइण जे करे उन्हनि खे कहिड़ो दुख भोगणो पियो। मां उहा बि तव्हांखे ॿुधायां थी पई। हिकु दफ़ो हिकु ॿुढी अम्मा ऐं उन जूं ॿई नुंहरूं थधिड़ीअ लाइ थधो खाधो तयार करे रहियूं हुयूं, छो त असां थधिड़ीअ ते थधो खाधो खाईंदा आहियूं। ॿिन्ही नुंहरुनि खे कुझु महीना पहिरियों ई ॿार थिया हुआ। हू सोचे रहियूं हुयूं त असां इहो थधो खाधो खाईंदासीं त हिन खाधे करे असांजा ॿार बीमार न थी पवनि। त हिननि छा कयो, चोरीअ गरम खाधो ठाहे करे खाधऊं, जंहिं करे शीतला माता नाराज़ थी वई ऐं उन्हनि जे प्रकोप जे करे ॿार बीमार थी पिया। हिननि खे यादि आयो त असां कहिड़ो गुनाह कयो आहे। हिननि वञी पंहिंजी ससु सां ॻाल्हि कई। ससु चयो त इहो माता जे प्रकोप करे थियो आहे, हाणे बि ॿिए साल तव्हां थधिड़ीअ जो व्रत रखिजो। ऐं ॿिए साल हिननि वरी शीतला माता जी पूॼा कई, व्रत रखियो, थधो खाधो खाधऊं, माता खे खाधो अर्पण कयऊं, माता खां भुल बख़्शायऊं त हिननि जा ॿार ठीक चङा भला थी पिया। बोलो शीतला माता की जय। माता जी कथा करण खां पोइ घर में या मंदिर में अखड़ियुनि जो पूॼन कबो आहे। अखड़ियूं जेके आहिनि मटके या लोटे में विझी करे हिन तरह लोॾो ॾिबो आहे ऐं चइबो आहे, उन खां पोइ शीतला माता जी स्तुति चवणी आहे। लोॾो ॾींदे चइबो आहे, सावण माजी सत आई झोलियूं भरियूं ॾे, जहिड़ी सती शीतला तहिड़ो मूं करे, सतीअ ॼावा सत पुट जैसां घर सूहे, नीली घोड़ी जो चढ़े सो सतीअ सुहाग, पुट खटी घर आया वरियो मुंहिंजो बाग, भाउर खटी घर आया वरियो मुंहिंजो बाग, सती ओड़े सती पाड़े सती घर आई। ईअं 3 दफ़ा चइबो आहे। छोला ऐं अखड़ियूं जेके आहिनि उहे मटके में विझबा आहिनि और चइबो आहे, सावण माजी सत आई, आई कृष्ण पक्ष, जर प्यारी थधा भोजन ॾे, जहिड़ी शीतला माता तहिड़ा तू थधा भोजन ॾे।
और लॉकेट जेको आहे उहो पाणीअ में ईअं 3 दफ़ा विझिबो आहे। उन खां पोइ अखियुनि ते छुहाइबो आहे और चपनि ते इन तरह जंहिंसां अखियुनि खे शीतलता मिले। त इहो अखियुनि खे पहिरियों छुहाइबो आहे, पोइ चपनि ते छुहाइबो आहे। इन खां पोइ पलउ पाइबो आहे। पलउ जी लिंक मां डिस्क्रिप्शन बॉक्स में विधी आहे, ज़रूरु चेक कजो अगरि तव्हांखे पलउ ॿुधणो हुजे त। उन खां पोइ प्रसाद में ब्राह्मणी असांखे छोलो ॾींदी आहे, जेको बिना चक पाइण जे छोलो खाइणो आहे, मतिलबु ॾंदु न लॻाइणो आहे उनखे और उनखे उघरे वञिणो आहे। अगरि घर में कयूं था त जेके छोला पुसाया हुआसीं उन मां हिकिड़ो खाइणो आहे। जल ॾींदा आहिनि, तिलक लॻाईंदा आहिनि और पंहिंजे सामर्थ्य अनुसार असांखे दक्षिणा बि ॾियणी आहे। उन खां पोइ पनड़ो ॾींदा आहिनि। पनड़ो सोन जो प्रतीक आहे, जेको अॼु जे ॾींहुं पाइणु ॾाढो ज़रूरी हूंदो आहे। इन जो पंहिंजो ई महत्व आहे। जीअं मां ॿुधायोमांव, इहो पनड़ो जेको आहे सोन जो प्रतीक हूंदो आहे। मंदर में ॿांभणियूं ॾींदियूं आहिनि, पर अगरि तव्हां घर में कयो था त हिन रीति ठाहिणो आहे। ॾिसो, कपा खणंदासीं और हैड ऐं पाणीअ में आङूर ॿोड़े करे हिन तरह असांखे प्रेस करणो आहे। इहो असांजो पनड़ो तयार थी वियो, जेको साॼे कन में असां इयरिंग में पाईंदा आहियूं। इन सां घर में सुख समृद्धि ईंदी आहे, ख़ुशहालीअ जो प्रतीक आहे इहो। अहिड़े नमूने असां शीतला माता जी पूॼा कंदा आहियूं, मंदर मां प्रसाद वठी ईंदा आहियूं। जीअं मां ॿुधायोमांव, मंदर जी हिकु थाली कढंदा आहियूं, हिकु थाली असां न्याणीअ जी ठाहींदा आहियूं। उन खां पोइ घर वारनि में असां विराईंदा आहियूं। सुबुह जो ऐं मंझंदि ताईं मोस्टली माण्हू थधो खाधो खाईंदा आहिनि, पर राति जो घणनि घरनि में गरम ठहंदो आहे। पर जेको माण्हू यानी जेका औरत थधो खाधो ठाहींदी आहे, यानी लोला जेको ठाहींदी आहे, उहा सॼो ॾींहुं गरम खाधो न खाईंदी आहे, सिर्फ़ु थधो खाधो खाईंदी आहे। ये कुझु ॻाल्हियूं आहिनि जेके मूंखे लॻियूं मां तव्हांखे ॿुधायां। कोशिशि कई आहे मां सभु ॻाल्हियूं कवर कयां। अगरि तव्हांखे लॻे थो मूंखां काई ॻाल्हि रहिजी वई हुजे त मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो, त मां कोशिशि कंदसि उहा बि मां शेयर कयां सभिनी सां। जय झूलेलाल, जय टीजड़ी माता। और हा, हिकु ॻाल्हि, सभिनी जी रेसिपी जेके थधिड़ीअ में असां खाधा ठाहींदा आहियूं उन्हनि जी रेसिपी मां अपलोड कई आहे, उहे बि ज़रूरु चेक कजो, मुंहिंजे चैनल ते अथव। अगरि तव्हांखे मुंहिंजी वीडियो पसंदि आई हुजे त उनखे लाइक कजो, शेयर कजो और सब्सक्राइब कजो। फेसबुक और इंस्टाग्राम ते मूंखे ज़रूरु फॉलो कजो और मुंहिंजो वीडियो ॾिसण लाइ धन्यवाद। जय झूलेलाल।